अजीज दोस्तों बस दुआ करो अल्लाह ताला मुर्शिदन करीमन ये तबीयत खैर गुजारे, अल्लाह ताला रखे तंदुरुस्ती सेहत अता फरमाए। हींअर 5 मिनट किताब करण फरमाईंदा छो जे सदन तबो नासाज आहे उन जे करे उन खां बाद में दुआ खां पोइ इंशाअल्लाह ताला जेके माण्हू कोटिया खां आया आहिनि ऐं लाहौर खां आया आहिनि, पतोकी खां आया आहिनि, कराची खां आया आहिनि, जेके नवा माण्हू आया आहिनि या जेके ॿिया बि नवा माण्हू हुजनि उहे बराए महिरबानी हेॾे तवजो करे वेहनि, वेझो थी वेहनि। इन्हनि सभिनी खे हज़रत साईं मुर्शिद करीम जी दस्तबैत करण फरमाईंदा। बैयत थींदी, दस्तबैयत थींदी इंशाअल्लाह ताला। ये नवा माण्हू जेके बि आहिनि सभिनी खे दस्तबैयत करण फरमाईंदा। बराए महिरबानी जेके बि दोस्त नवा आहिनि उहे वरी वेझा थी विया। 5 मिनट ख़िताब थींदो, पंजनि पंहिंजी जाइ ते वेही रहो, हेॾे कोई बि न वञे। 5 मिनटनि खां बाद में दुआ फरमाईंदा, उन खां पोइ वरी बैयत जो सिलसिलो। दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत प्यार सरकार मदीना ते अवां हिक मर्तबो दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजो रहमत मोकिली। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबी उम्मी ताहिर मुतहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे, अकेली ज़ात अल्लाह जो न सलाहकार न मशीरा न वज़ीरा
सारी कायनात अल्लाह जी मोहताज आ, अल्लाह कंहिंजो मोहताज न आहे। उन्हीअ जो मुल्क आ, उन्हीअ जी मखलूक आ, उहो ई मालिक आ, उहो ई ख़ालिक आ, उहो ई माबूद आ, उहो ई मक़सूद आ। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। किताब लिखनि था पिया 18,000 मखलूक जो जिस्म आहे। इन सारी मखलूक खे पैदा कंदड़ हिकु अल्लाह, अल्लाह ख़ालिक़ कुल शैइन, हर शइ खे ख़ुदा पैदा कयो आहे, पैदा कंदो रहे। उन्हीं पैदा करण में को शरीक न आहे। सरकार जा उम्मती महबूबन जे मथां कलम पढ़ण वारा, ईमान आणण वारा, तव्हांजी क़िस्मत आला ऐं बाला आहे। जॾहिं आख़िरत जो ॾियारो थींदो, नफ़्सी नफ़्सी जी हालत हूंदी, अज़ आदम तां सैयदना ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर इहो पुकारींदो, नफ़्सी नफ़्सी नफ़्सी, यानी पंहिंजे लाइ दर्द जो दाहूं करे ॻोढ़ा ॻाड़ींदो। इहा ई वाहिद ज़ात हूंदी जेको यतीमनि जो यार, हीणनि जो हमराह, बेवाहनि जी वाह, निधन कंदड़नि जो धनार, आमना जो लाल, सैयद रसूल इमामुल कुल। अखियुनि मां ॻोढ़ा किरंदा पिया, आवाज़ पे ईंदो, अल्लाहुम्मा उम्मती, अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत। जेकॾहिं उम्मत खे यादि कंदो त मदीना जो मोर कंदो। अवां ख़ुशकिस्मत आहियो, अवां जी क़िस्मत आला ऐं बाला आहे। दुआ घुरो, हीअ जेका निस्बत, वास्तो, तवसल सरकार मदीना सां सचो आहे, इहा मोहब्बत, इहा निस्बत आख़िरी दम ताईं क़ाइम दाइम रहे। इंसान जा ब दुश्मन आहिनि, नफ्स अमारो, शैतान, जेके इंसान खे भिटकाइनि था, भुलाइनि था, हक़ खां परे कनि था पिया। पोइ हीउ जेको क़ल्बी ज़िक्र, मालिक जो मिठो प्यारो इस्म पाक, अल्लाह पाक तव्हांखे अता कयो आहे। हथकार में, दिल परवरदिगार में, इहा ई हिकु आला नेमत आहे जेका दिल जी स्याही खे धोई दिल में नूर मार्फत पैदा करे। हिकु आहे दावा, ॿियो आहे दलील। हर दावा जो दलील आहे। दावा है ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। इन्हीं जो दलील छा है? मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह ताला
पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो, या अय्युहन्नास, या अय्युहन्नास, ए इंसानो, कद जाकुम बुरहान, आयो अहांडे बुरहान में रब्बिकुम मां रब्बका। बुरहान जी माना है दलील। इन दावा जो दलील मदीने जो जे दलील सही आहे तव्हांजी दवा भी सच्ची आहे। जे दलील में नुक्स आहे त दवा कबूल न आहे। अल्लाह जे फज़लो करम सां ॾिसी रहिया हो, ॿुधी रहिया हो, हिन दौर में जेकर सही दलील आहे त सुन्नत जमात जो, सही मोहब्बत, सही निस्बत, सही प्यार, सही वास्तो मदीने जे मोहर जो जेकॾहिं आहे त सुन्नत जमात जो आहे। ही पूरो सहाबा कराम वारो तरीक़ो आहे। सहाबा कराम खे सरकार जी एॾी त मोहब्बत हुई, एॾी त मोहब्बत हुई जंहिंजो को अंदाज़ो छा बयां करियो। सैयदना अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु, महबूबन जो प्यारो गुलाम, सच्चो गुलाम, सलातो सलाम जे पढ़ण वारो गुलाम, जंहिं वक़्त जंहिं ॾियारे सरकार पर्दे में अचनि था, हे उन ॾियारे घर कोन मोटी आयो, ख़बर पई दाह करे किरी पियो, होश न आहे, बेहोश आहे, मदहोश आहे। देर खां बाद होश आयो। होश अचण खां बाद दाह तो करे त मुंहिंजा मौला मुंहिंजी हीअ दुआ क़बूल कर, मूंखे नाबीन कर, हे अखियूं मुंहिंजूं न हुजनि। हिननि जी दुआ घुर अखियुनि खां नाबीन थी। माण्हुनि चयो त अब्दुल्ला हे छा कई? अखियुनि जहिड़ी का ॿी नेमत आहे ई कान का। ख़ुदा खे अर्ज़ु करे पंहिंजी अखियूं विञाए वेठो आहे जे अदा हे अखियूं करीम जे दीदार लाइ, करीम जे दीदार लाइ अखियूं। अॼु उहो दीदार न रहियो आहे, अखियूं मुंहिंजूं कहिड़े कम जूं? केॾी न सहाबा कराम खे मोहब्बत हुई। इन्हीअ लाइ ख़ुदा फरमाए थो, या अय्युहन्नास, ए इंसानो, जेकॾहिं अव्हांजी अल्लाह सां मोहब्बत आहे, अल्लाह सां प्यार आहे, अल्लाह सां सही वास्तो आहे, त तव्हां इन मोहब्बत लाइ पंहिंजी दिलि में, पंहिंजे सीने में को दलील पैदा कयो। कद जाकुम बुरहान, आयो अव्हांजे बुरहान, दलील। सरकार मदीना अल्लाह जी मार्फत जो दलील है, अल्लाह जी हेकराई जो दलील है, अल्लाह जी वादानत जो दलील है। इहा रात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाया तो अल्लाह के को न सुना। अल्लाह जे सुञाणण लाइ हिकु अहिड़ो त दलील असां वटि पहुतो, सुभान अल्लाह, जिन उन्हनि सची मोहब्बत सां, सचे अक़ीदे सां, मुंहिंजे दिलबर सां वास्तो रखी पंहिंजी बाक़ी उमिरि पूरी करे रहिया। अल्लाह अल्लाह, इन खां मथे ॿियो दलील आहे ई कोन। दुआ खुद या निस्बत प्यारे महबूबन सां अज भी कायम दाम रहे, सकरात में कायम दाम रहे, कब्र में कायम दाम रहे, हशर में कायम दाम रहे, क़यामत जे ॾियारे कायम जे या निस्बत तुझी प्यारे महबूबन सां कायम आहे
पक जान तेरे मौत जा मारू ही मथू ईंदा बच्चा यतीम करणा पवंदा प्यारी बीबी बेवा थींदी ओ माल ओ दुनिया दौलत जेके चपरन सा मेड़े गड करे टिजोड़ी भरी वो भी तक़सीम थी बाकी रहो कफन सब मिट्टी सा मिट्टी थी वेंदो एड़े वक्त में छा न दुख होंदो छा न परेशानी होंदी इंसान लड़दंदो पियो पांजे गिरेबान में झाती पाए पांजे गुनाह के तकींदो पियो पर हिन जी हयाती में के एड़ा वक्त गुजरिया जिन वक्तन अल्लाह के राज़ी उन्हीं वक्तन जे मुहाबे रब करीम मलाक खे मोकिलींदो मलाक ईंदा इज़ा फ़लक़त तराकी अज गोघरो मौत जो लगी रहियो आहे घर खां जान बेघर थो थिए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून तेरे मलाइकन जो नज़ूल थींदो वो परेशान हाल में होंदो दिलासो ॾींदा भाव न कर खौफ न कर हुज़ून न कर अबशिरू बिल जन्नती कुंतुम तुअदून उन्हीं बिशारत उन्हीं खुशखबरी से खुश थी जेको तोखे वायदो ॾिनो वियो हो यानी सकरात में जन्नत जो वायदो जेॾे इन लाश खे खणी कब्र में लाहींदा कब्र में सुमारे मनन जा मन मिट्टी मथो विझंदा मिट्टी विझी कांधी मोटंदा रब जा फरिश्ता ईंदा कुदरत सां हुननि जे वजूद में साह पइजी वेंदो जान पइजी वेंदी उथी वेंदो पुछंदा फरिश्ता मन रब्बुक मां दीनुक मन नबियुक ये खबर रब तुंहिंजो कहिड़ो आहे जिन मिठे मालिक सां वास्तो रखो ही तरीक़ो नशबंदी आला तरीक़ो हर घड़ी हर वक्त में असांजो हथ कार में आ दिल परवरदिगार में हथर सां कम कंदा रहूं था उथे बैठे लेटे घर में बर में बाजार में सुते अल्लाह अल्लाह इहो तस्वर आहे इहो ख्याल आहे अल्लाह 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 थो त सरकार मदीना फरमाए थो हर शय जे लाइ कलैया कल्बन जी कलई अल्लाह जो ज़िक्र आहे लोह खे कट लगंदी कारो थी वेंदो ओ या कारे पानी सां न रहंदी या कारे कंहिं महिनतुनि सां रहंदी हिकु कलैया जंहिंजे लॻण सां उहो कारो लोह अछो थी पवंदो त अहिड़ी तरह हर शइ जे लाइ कलैया कल्बनि जी कलई बि अल्लाह जो ॿिया त गुनाह छॾ पर हिन दौर में आम कूड़ आम गिला हली रही आहे वो कांजी गिला करे थो वो कांजी गिला करे थो पाण खे मथे करण लाइ पाण खे भले सलाइण लाइ अल्लाह अल्लाह त माण्हू मां में चङो क़ीदो रखनि कूड़ अल किज़्ब मिकराजुल ईमान कूड़ ईमान जी कैंची आहे जे कपड़े के कतरे अधो करे कंहिं कम जो न थिए न हेॾे न होॾे न ॿार जो न वॾे जो ऐं गिला अल गीबतो अशद मिन ज़िना गिला जेका आहे ज़िना खां वॾो गिला उन्हीं के चइजे जेको अल्फाज हुनखे मुंहं ते न वणे इहो अल्फाज हुन जे परपुट के कचहरी में बयान कयो इन्हीं के चइबो आहे गिला या गिला ज़िना खां वॾी आहे इहो आम हालत थी पई आहे
छल ये कचहरी हो जाए अक्सर करे इन कचहरनि में हिन वक़्तु इहा ई हालत आहे कहीं अहिड़ो कूड़ो आयो जो सभिनि ते असर पइजी वियो ख़ुशीअ जो टह 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 वरी कंहिंजी गिला कयूं हुनजी ऐब जोई कयूं ऐबनि खे ज़ाहिर कयूं ॿिया माण्हू ॾाढा ख़ुशि था खिल में ॿुधा पिया आहिनि सुभान अल्लाह वो अदा अॼु आम जाम गुनाह थी पियो आहे अल्लाह जो करम आहे ही नक्शबंदी तरीक़ो को मामूली कर न आहे ही नक्शबंद तरीक़ो क़ल्ब जी कट खे लाहे थो क़ल्ब जी ज़ंगार खे परे थो पोइ इन क़ल्ब में ख़ुदा जी मोहब्बत ख़ुदा जी वदानत खुदा जी हेकराई जो उजालो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं कब्र में अचे थो मां दीनो का दे खबर दीन तुंहिंजो कहिड़ो आहे रब्बी अल्लाह त ॿुधाए रब मुंहिंजो अल्लाह आहे मां दीनो का दीन तुंहिंजो कहिड़ो आहे जेकॾहिं दीन सां पूरो वास्तो आहे सही सची जमात सां वास्तो रखे थो पियो चवंदो दीन अल इस्लाम दीन मुंहिंजो इस्लाम वरी पुछंदा मन नबीयो का नबी तुंहिंजो कहिड़ो आहे जे सरकार मदीना सां मोहब्बत आहे त उन वक़्तु बि महबूबनि जी मोहब्बत यादि ईंदी निस्बत यादि ईंदी छा चवंदो मुहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजो नबी अल्लाह जो नबी मुहम्मद मुस्तफ़ा हीअ अल्लाह जो करम जेको उन्हनि आशिक़नि ते थींदो जिन जो दुनिया में दलील क़ाइमु आहे हज़ूर साईं जन अल्लाह जी हेकरा जा दलील थी आया मोइज़ा जेके दलीलनि जा शाहिद ही मोइज़ा एक तरफ ते साह वन शक्ल कमर मुशरकनि चयो आहे त जादूगर जादू ज़मीन ते हूंदो आहे आसमान ते न हूंदो आहे तंहिं करे उहो सुवाल कयूं जो जवाबु ॾेई न सघे टोलो मुशरकनि जो सरकार जी ख़िदमत में हाज़िर थियो अर्ज़ु कयो असांजी हे इरादो आहे जे तूं नबूअत जी नबी जी दवा थो करे त चंड खे चीरे ॿ टुकर कर पाण इहा मुंहिंजी ताक़त न आहे अल्लाह जी ताक़त आहे इहा अल्लाह ताक़त मूंखे अता फरमाई आहे पाण फरमायो निकिरो शहर खां ॿाहिरि हलो पाण करीम जन चंद सहाबी उहे जेके मुशरिक सरकार को साल पुछण आया जेका मैदान ते बीठा आहिनि मुंहिंजो साईं उते अल्लाह खे अर्ज़ु करे थो मुंहिंजा मौला मां तुंहिंजो बंदो आहियां मां तुंहिंजो बंदो कान्हो आहियां हे तो मुंहिंजे सर ते नबूअत जो ताज रखियो आहे मुंहिंजा मौला तो अल्लाह जे हेकराई जा मुनकर अॼु मांखो सुवाल पुछी रहिया आहिनि चंड खे चीरे टुकर करे इहा ताक़त मुंहिंजी न आहे तो मालिक जी ताक़त आहे मुंहिंजी दुआ क़बूल कर मुंहिंजा महबूब तोखे मां काइनात में मुख़्तियार करे मोकिलियो तोखे इख़्तियार ॾेई मोकिलियो जीअं तूं चवंदो वेंदे त मां कंदो वेंदुसि तुंहिंजो इरादो तुंहिंजो ॿुधाइण तुंहिंजो चवण मां अल्लाह जी अता आहे मुंहिंजे तरफ़ां आहे मां तोखे हुकुम ॾिनो आहे हुकुम मुंहिंजो आहे ॿुधाइण तुंहिंजो आहे तूं चंड खे हुकुम कर मुंहिंजे सरकार अंगुली पाक जो इशारो कयो चंड अध चंड जो अञा ताईं अबू कुबैस जबल मशहूर आहे हिन वक़्तु उहे ज़रा ज़रा खणी आहिनि निशान ते आहिनि अॼु ताईं उहे हंध मशहूर आहिनि अध चंड जो उते अध चंड जो जबल जे हेॾो अर्ज़ु कयूं जेकॾहिं तो पंहिंजी ताक़त सां मुंहिंजी ताक़त न आहे अल्लाह जी ताक़त आहे हीअ अल्लाह जी अता आहे चंड खे टुक रखियो आहे हाणे ॻंढे फरमाइनि था जंहिं मालिक करम कयो आहे
मुझो अर्ज कबूल के पण शक्ल कमर चंड चिर जी बि टुकर थियो त उहो जोड़े बि सघे थो। मुंहिंजे साईं अंगुली पाक जो इशारो कयो त ॿई टुकर उथी पवनि। हिया हज़ूर जो दलूल जंहिंजा गवाह मौइज़ा आहिनि, जिन मौइज़नि मुनाफ़िक़नि मुशरिकनि जे अक़ल खे हैरान करे छॾियो। पूरी न पई चवंदा रहिया, साईं ॿुधाईंदो रहियो सुभान अल्लाह, मुंहिंजे दिमाग़ कमु न कयो। अॼु बि अहिड़ा मुनकर मौजूद आहिनि जेके साईं जे शान में हेॾो जो हेॾे हेॾनि जो हेॾे ॻाल्हाइनि था पिया। अॼु बि उन्हनि जो हिकिड़ो हैरान आहे, हक़ जो जवाबु ॾेई न सघनि था पिया। जिन छॾाइण वास्ते अटकल करे अहिड़ा जवाब ॾेई ग़रीबनि माण्हुनि खे भिटकाइनि था, भुलाइनि था। मोमिनो यादि रखो, पंहिंजे अबे ॾाॾे परॾाॾे वारे तरीक़े खे न छॾियो। अॼु नवां तरीक़ा आहिनि। पाण फरमाइनि था मुंहिंजी उम्मत में 73 फ़र्क़ा थींदा, हिकु फ़र्क़ो नाजी हूंदो, ॿ फ़र्क़ा जहन्नमी हूंदा। इन नाजी फ़र्क़ खां जेके ॿाहिरि आहिनि से जहन्नमी आहिनि। ख़ुदा पाक तव्हांखे उहो फ़र्क़ो नसीब करे जंहिंमें अल्लाह बि राज़ी हुजे, अल्लाह जो हबीब था। या अय्युहन्नास, ए इंसान, ए बंदा, ए मुंहिंजा बाना, कद जाकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, तहक़ीक़ आयो अव्हां जे रब खां अव्हां ॾे बुरहान, ख़ुदा जी हिकिड़ाई जो दलील, ख़ुदा जी वहदान जो दलील। मदीना वारो साईं न अचे हा त ख़ुदा खे ख़ुदा खे केरु सुञाणे हा। इहे ई सिर, इहे ई निड़ उन्हनि ग़ैरनि जे आॾो निवेल हा जिनखे हथनि सां चङी तरह ठाहे ठूहे कंहिं न कंहिं सूरत में अतर अंबर मखे उनखे सीधा करे मुरादूं तलबींदा हा। अरे जंहिंखे तूं हथनि सां ठाहे तयारु करे उहो मुरादूं कीअं थो पूरियूं करे जे पूरे करण वारो आहे त हिकु अल्लाह, जंहिंजो न को वज़ीर आहे, न को मशीर आहे, न को सलाहकार आहे, हिकु अल्लाह आहे, वाहिद आहे, अहद आहे। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। रब जे फज़ल सां, अक़ीदे जे लिहाज़ सां सुन्नत जमात में को फेर न आहे। जे सच जमात आहे त सुन्नत जमात आहे। दोस्तों, बुरहान ते जेकॾहिं हलो त महीननि जा महीना गुज़री वञनि, इहो तफ़सीर पूरो थी वञे। अल्लाह जे हिकिड़े जो दलील, जे सरकार जे मौज़नि ते हलो, हज़ूर अलैहिस्सलात खां अवल बाद जज़ुली रहमतुल्लाह जंहिंजो किताब आहे दलाल ख़ैरात, मशहूर किताब आहे। जेकॾहिं कलामुल्लाह जो वज़ीफ़ो नागो पइजी वेंदो त दलाल ख़ैरात खे न विसारे वॾो दुआनि दरूदनि जो किताब आहे। पाण सां दिलि पई ठरे पई, अखियुनि मां ॻोढ़ा पिया हलनि। वरी जॾहिं बानो दलाल ख़ैरात जो हिज़्ब पहिरियों मियो या पियो पूरो करे हथरा मथे खणी दुआ घुरे, एॾो त दुआ में मज़ो आहे। ही दुनिया जा मज़ा ऐं इशरत सभु हिकु तरफ़, ही मज़ो हर मज़े खां आला जेको अल्लाह पाक अव्हां खे नसीब कयो आहे। बुरहान मिन रब्बिकुम, अव्हां जे रब खां। वअनज़लना इलैकुम नूरम मुबीना, असां नाज़िल कयोसीं तो मोहम्मद जे मथे ते उहो किताब जेको नूर आहे। इन नूर मां मुराद क़ुरान आहे, हिन नूर मां मुराद क़ुरान आहे। हालांकि हज़ूर अलैहिस्सलाम जे नाले बि अल्लाह पाक क़ुरान पाक में नूर फरमायो आहे। असांजो नबी बि ख़ुदा जो नूर आहे त क़ुरान बि ख़ुदा जो।
वो अनज़लना इलैकुम नूरम मुबीना पधरो नूर तो मोहम्मद जे सिर ते असां ही किताब नाज़िल कयोसीं जंहिं किताब में तिबयानन लिकुल्लि शैइन हर शइ जो बयान आहे तो क़ुरान को पुछंदा वेंदे त क़ुरान हर जवाब तोखे ॾींदो हे हिकिड़ो अहिड़ो जामियो किताब आहे सुभान अल्लाह जंहिंमें को मसइलो रहियल कोन्हे को पर यादि रखो इहा ख़बर ईअं न पवंदी अर रहमान फसल बही ख़बीरा अल्लाह जी ख़बर मालिक जी ख़बर कंहिं बाख़बर खां पुछो जेके बाख़बर अल्लाह जा प्यारा सचा माना आहिनि जिनखे अॻिते जी ख़बर आहे जिनखे अल्लाह पाक इल्मु ग़ैब जो अता कयो आहे अल्लाह अल्लाह जिन जे सीने में इल्मु ग़ैब जो उजालो ॿरे थो वेठा पंहिंजे घर रहनि त शाम जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था रहनि था मके में त मदीने जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था रहनि था मदीने में त मके जूं ॻाल्हियूं मदीने जूं मके जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था रहनि था पाकिस्तान में त हिंदुस्तान जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था रहनि था हिंदुस्तान में त मदीने मुनवर जूं इत्तकू फिरासतुल मोमिन इत्तकू फिरासतुल मोमिन फइन्नहु यनजुर बिनूरिल्लाह ड्रिजो मोमिन जी फिरासत खां हो अल्लाह जी मार्फत मोहब्बत वारे नूर सां इहा दीद तो असांखे नाहे कॾहिं इनकार करे वेठा आहियूं जिनखे इहा दीद आहे उते इक़रार न करा दोस्तों मां तक़ीर लाॾे मिठो बस बुरहान बाल फाल तव्हांजे करण ते पहुचायो सम्झी छॾियो हज़ूर अलैहिस्सलाम दलील हर दावा जो दलील दावा है ला इलाहा इल्लल्लाह ना है को अल्लाह मगर हिक अल्लाह दलील मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद अल्लाह ही दलील इन्हीं दलील ते जेके मोइज़ा आहिनि हज़ूर जा कमालात आहिनि इहे साईं गवाह आहे इन्हीं मोइज़नि ते जेके हलो मौला अली शेर ख़ुदा हज़ूर सां गॾु वेठो आहे नमाज असर जो वक़्तु बि थियण वारो आहे हज़ूर इन्हनि वक़्तनि में निंड न कई आहे आराम न फरमायो आहे पाण फरमाया अली हंज खे वेकिरो कर अली हंज खे वेझड़ो कयो आहे सरकार मथो रखी सुम्ही पई आहे पाण फरमाइनि था मता मूंखे आराम अची वञे मूंखे निमाज़ लाइ उथार निमाज़ लाइ उथार हज़ूर साईं जन अली जी हंज ते मथो रखी सुम्ही पिया फरमाया त आहे कोई इहो ज़िम्मो खणे मां तव्हां सां नमाज़ मग़रिब जी 3 पार जी नमाज़ करो मां तव्हां सां पढ़ी आहे मां तव्हां नमाज़ मग़रिब जी कज़ा थिए पुछियो आहे बिलाल या रसूल अल्लाह मां बिलाल हाज़िर हां मां जागां थो पियो मां सभिनी खे उथाईंदुसि रात जो पोयों वक़्तु आहे ताजुद जी नमाज़ बि सरकार अदा कई आहे 2 पारी भी नमाज पढ़ी था 3 पारी जी पढ़ी था सुबह जी दावल पढ़ी था बाकी रही मगरिब जी नमाज हज़ूर साईं का आराम अची वियो इन आराम जी हालत में वही नाज़िल जॾहिं वही नाज़िल थियो आहे त साईं ॿिए तरफ़ न निहारियो ॿिनि ॻाल्हियूं गोया पंहिंजा कन ॿोड़ा करे छॾियऊं वही जो नज़ूल आहे साईं खे सम्झाईंदो रहे थो अल्लाह जा अहकाम ॿुधाईंदो रहे थो साईं ॿुधंदो रहे थो तव्हांजो सिज ग़ुरूब थियो बिलाल जो पुठी रखी उन उठ जे पाखुरनि ते उन को ते निंड अची वियो उन वक़्तु जाॻियो आहे बिलाल जॾहिं साईं जन खां वही मोकिलाए निकितो आहे साईं जो अखियूं पटियूं त फरमायो जो ख़बर असांखे नमाज़ अदा करे न उथारियो साईं मां उज़ुर तर्जा थो ते कॾहिं मूंखे आराम अची वियो मां छा कयां
पाण मुड़की बस कयो फरमाए त वही जो नज़ूल हो असांखे उथणो न हो ॻाल्हाइणो न हो सम्झाइणो न हो सुभान अल्लाह हज़ूर खे ॾुख थी बीठो त मां अली जी हंज में लेटल हुउमि अली जी नमाज़ बि क़ज़ा थी वई मुंहिंजे लाइ त वही हो ख़ुदा जो हुक्म ईअं हो पाण करीम जन अर्ज़ कनि था मुंहिंजा मौला अली जी नमाज़ अदा में थे क़ज़ा में न थे अदा में थे क़ज़ा में न थे बस हज़ूर अर्ज़ कंदो हुयो हुक्म कयो ख़ुदा मुंहिंजा महबूब इशारो कर सिज खे त वयल सिज मथे अचे किताब लिखनि था हज़ूर जन अंगुली मुबारक मथे खणी इशारो कयो त वयल सिज मथे आया ये शाह सॼी दुनिया में पहुची सॼी दुनिया में पाकी दुकान ख़ैरनि जे मुल्कनि जे किताबनि में उन वक़्त जो हवालो इहो अञा बि मौजूदु आहे सुभान अल्लाह ही नबीअ जी मोहबत ही ऐं नबी जी निस्बत ही ऐं नबी जी ताक़त ही जेका ख़ुदा अता कई आहे जेकॾहिं अॼु बि इहा ताक़त आहे त सुभाणे बि इन ताक़त ते इन निस्बत ते जेके मिठी मालिक सां नबी अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक मुख़्तार करे मोकिलियो आहे इख़्तियार ॾेई मोकिलियानि पंहिंजे गुनाहगारनि खे न वलसौफ युतीक रब्बुक फतरदा करीब रब तोखे एतिरो ॾींदो त तूं राज़ी रही इनी आयत नाज़िल थियण खां बाद मुंहिंजो साईं उथी बीठो आहे बीही फरमाए थो वल्लाह मां मुहम्मद खे अल्लाह जो कसम हिकु उहा आयत नाज़िल थी आहे मुंहिंजी रग रग ठरी पई आहे मां कसम खणी चवां थो त जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में राज़ी न रहिजी वियो त मां राज़ी न केड़ी मोहब्बत केड़ी खुदा सा हुजत एड़ी कहीं पैगंबर जी हुजत ना है जेड़ी मदीना वाले साईं इन्हीं मां पतो पियो त ये उम्मत निंद्र की ना है धन की आहे धन जो धनार काबिल आहे धन सलामत आहे त मदीना वारो साईं भी इने काबिल आहे जे करे उते पंहिंजी उम्मत खे याद कंदो त मदीने जो मोर कंदो ये अल्फाज जेके नबी साईं जा हदीस पाक में अचनि था त हिकिड़ो उम्मती मुंहिंजो जहन्नम में रहिजी वियो त मां राज़ी न रहंदुसि पतो पियो त अव्हां खे मुबारक आहे अॼु उहा कचहरी आहे जंहिंमें हक़ जो बयान आहे हक़ जो शान आहे ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे तव्हां सभु जन्नत आहे पांजी निस्बत पांजो वास्तो सरकार सां सही रखो केड़ी भी तव्हां खे बुरी ताक़त भिटकाइण जे लाइ भुलाए पंहिंजे कदम खे पोइते न कयो अञा बि कदम खे वधायो कल मां ॾिठो कल मंज़र ॾिठो कई लख माण्हू कंहिं घिटीअ में जगह कान कंहिं रस्ते में हलण जी जाइ लखा गाड़ियूं आयूं मोटर साइकिलूं माण्हू अल्लाह जो करम थियो ख़ुशीअ सां आया ख़ुशीअ सां वेठा ख़ुशीअ सां लंगर खाधो ख़ुशीअ सां मोकिला विया ख़ुशीअ सां पंहिंजे घर चओ सुभान अल्लाह हे मुंहिंजे नबीअ जी बरकत आहे हे मुंहिंजे नबीअ जो फैज़ आहे जो अहिड़नि मक़ामनि में पंहिंजे ग़ुलामनि खे अमन बाक़ी इस्लाम जे कमनि में के तकलीफ़ूं पाचंदियूं रहंदियूं क़यामत ताईं इन्हनि में का अल्लाह जी हिकमत आहे इन खे अल्लाह ॼाणे थो असांजो अकुल काफ़ी असां इन कमनि में अकुल खे न आणियूं बसि जो अल्लाह फरमायो जो अल्लाह कयो हू मालिक पाण वधीक ॼाणे थो इन में असांजी भलाई आहे खुदा कॾहिं बुराई में न है खुदा त असांजी भलाई चाहींदो आहे ज़ाहिर असांखे ॾुख तकलीफ़ां ॿिया मिसाल साम्हूं अचनि था पर सभिनी खे पुठिते विसारे मालिक जे शान खे साम्हूं रखी चओ हिन में अल्लाह जी हिकमत हाणे दुआ खां बाद
हाँ जिन तवज्जो जिन कहीं भी दरगाह था कादरी नक्शबंदी चिश्ती सोहरवर्दी केतिरियूं दरगाहूं आहिनि उन्हनि तां अल्लाह जो ज़िक्र पुछो आहे बैत थिया हो त उन्हनि खे का ज़रूरत कान्हे थी सघे थो पियो पंहिंजे मुर्शिद जी दरगाह खां बज़न थी निकिता हो इहो बि पंहिंजो कुसूर सम्झो पाण खे मलामत ॾियो इन्हीअ जे लाइ जेकॾहिं को किथे बीत थियल आहे त उहा बीत उन लाइ काफ़ी आहे पंहिंजे रब खे राज़ी करे उन सबक़ खे पचाईंदो रहे हिन वक़्तु उहे बैत थियनि जे किथे बीत थिया न आहिनि हिन वक़्तु चंद कलमा फ़क़ीर अव्हांखे पढ़ाईंदो जिन जे पढ़ण सां मालिक साईं सग़ीरा कबीरा नंढा वॾा गुनाह माफ़ करे जिए आजिज़ पढ़े अवां दिल में पढ़ो रब जे फज़लो करम में उम्मीद रखी रब जी रहमत में